अस्सलाम वालेकुम गाइस, माया तव्हांजो पंहिंजो अमन लाभोदार। उम्मीद आहे सभई ख़ुशि ऐं आबाद हूंदा, सभिनि जी तबियतूं सही हूंदियूं। अॼु जे व्लॉग में हलूं था हिकु दोस्त जो वलीमो आहे, ॾिसूं था हुते छा थिए थो छा न। मूंसां गॾु रहिजो आख़िर ताईं। मुंहिंजे चैनल खे तव्हां सब्सक्राइब न कयो, सब्सक्राइब करियो, गॾोगॾु बेल आइकन खे क्लिक करे। असां दावत वग़ैरह खाई उतां थी पुॼी आहियूं स्टॉप ते। हाणे वेठा आहियूं कादर जी दुकान ते। कादर जो दुकान आहे, हाणे वेठा आहियूं स्टॉप ते। पोइ ॾिसूं था केॾांहुं निकिरणु थिए थो केॾांहुं न। मूंसां गॾु रहिजो आख़िर ताईं। घर की तरफ वियासीं ॾींहं जो जेको कुझु व्लॉग घटि ठहियो। अॼु राति जो हिकु कुझु करण वारा आहियूं, तव्हां सां गॾु हलो, ॾिसूं छा थिए थो छा न। अचो मुंहिंजे पोयां, हाणे हलूं था। पहिरीं असां हिकु शइ खणंदासीं जेका थोरी आहे कीमती। डांटो खपे थो असांखे थोरो। हाणे असां हीउ डांटो खयों, हाणे हलूं था मथे जी तरफ़, ॾिसूं छा करियूं था छा न। तव्हां मूंसां गॾु हलो। जीअं त असां मथे पुॼी विया आहियूं, हीउ डांटो खणी असां मथे पुॼी विया आहियूं। हाणे असां कुर्सी तव्हां ॾिसी सघो था, हिनजी हिकु टंग टुटल आहे, ठीकु आहे। हाणे हिनखे हेठि खणी था हलूं, पोइ हिन जी जेका पाण हिकु शइ ठाहियूं था। हलो हेठि जी तरफ़। सघो था असां हिते पुॼी विया आहियूं। हाणे हिन कुर्सी जी असां थोरी बेइज़ती कंदासीं ऐं हिनखे वेहण लाइ कामयाबु कंदासीं, ठीकु आहे। हाणे हीअ कुर्सी जी जेका टंग आहे न, हाणे हिनखे वढींदासीं, ठीकु आहे। हाणे हीअ असां छा लाइ पिया ठाहियूं इहो तव्हांखे ॿुधायो। असां कंदा आहियूं शाम जो माल जी दुआई, उन लाइ असांखे वेहण लाइ कुर्सी खपे। हीअं असां वेहंदा आहियूं त हाणे हिनखे पाण कटियूं था, ठीकु आहे। नथी कर सघे ओ ये हिकु वई, ठीकु आहे। हाणे हिनजी माप ते हिते सही आहे। हाणे हिते निशान। हाणे हिते जेकरे बाबा अची वियो न, क़ुर अहिड़ो मारींदो, तव्हां चवंदो त हाणे दुआई लाइ हाणे तव्हां कुर्सी पिया ठाहियो, तव्हांजो कहिड़ो कानून आहे। हाणे असां ठाहियूं था, तव्हां ॾिसो। तव्हां ॾिसी सघो था वॾो स्टाइल थो हाणे कुर्सी खे कटण लाइ, पर इन वारी थोरी महिनत कमज़ोर आहे, तव्हां ॾिसी सघोसि था। असां कटियोसीं त वरी हीउ चङो मुड़ुसु थियो कटण लाइ। तव्हां ॾिसी सघो था ही जेका असांखां चेयर नथी कटिजे, ही भाउ बि कोशिशि करे रहियो आहे।
ऐं ॿियो ही भाव तव्हां ॾिसो था, हिन बि थोरी घणी कोशिशि कई आहे। ही थोरो ॾिसण में नथो अचे, ही पंहिंजो व्लॉग बि ठाहे पियो, तव्हां ॾिसी सघो था। ही चेयर त सफ़ा कसम सां कटिजी। बात सुन, इसको यहाँ से पकड़। नहीं 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 नहीं, टूट जाएगी। जाएगी। नहीं नहीं, टूट जाएगी। टूटी वेंदी कुर्सी, टूटी वेंदी बाबा, कुर्सी टूटी वेंदी। हुनखे हितां कट, पहिरीं हितां कट, हितां निशान ठाहियो, परे पासे खां अच निशान वग़ैरह ठाहियसि, पोइ कोशिशि कयूंसि त अल्लाह मालिक आहे। कुर्सी खे बेस्तो त करिणो न, अॼु बेस्तो करे रहंदासीं। हाँ हाँ वही जवानियों पुट लगो तो भाई। हाँ भाई ये देख सकते हो, इसका स्टाइल थोड़ा देख सकते हो भाई, अलग तरीके का स्टाइल तो नहीं, स्टाइल तो नहीं है। लुड्डे तो कुरान लुड्डे तो हाँ अरे वट दियो ना, टूटी वेंदी वट दियो ए छडे सब वट दियो तेने वट दियो ना, टूटी नहीं है ना, वट दियो सूट करना पोते करिस ना बा आइए करें अते रखे ही भी असां टोड़े छडी। अब ता दिसी सको था इस कुर्सी जी हालत, इन जी ब टंगू वियूं, बाकी ब टंगू अथस, इन्हें के बस आप बेस्तो कंदासी। भाई को गर्मी हो गई है काटते काटते। भाई कहाँ जा रहे हो? 1 मिनट, कहाँ भाग रहे हो? ये अभी रही हुई है, अभी तो बाकी है। ये देखो दो टांगे काटी है, अभी रही हुई है, इससे थोड़ा होगा। भागे जा रहे हो, कहाँ भागे जा रहे हो? ये तो बताओ। तो आगे गर्मी लगी कसम से। आज इसकी हालत देख सकते हो, इधर तो देख कहाँ से काट रहा है। अरे काट रहा कहाँ से? क्या तो हुआ ये तो देख, ये क्या हुआ? उसकी माप से काटेंगे, ये क्या करता है तू? तव्हां ॾिसी सघो था गाइस, हिन जी हालत विच मां धक करे भॼे थो, वरी अधु मां व्लॉग ते भागो पियो वियो, तो डांटो खयो तो चाहे तो हाणे मां नथो कटियां, पर असां कटराईंदासीं। तव्हां ॾिसिजो जेका हिन जी टी टंग हुई उन जी हालत थोरी इन तरीक़े सां थी वई, छो त असां थोरो दॿ ॾिनोसीं त असां चयो त थोरो कमु थी वेंदो असांजो, पर हिन जी थोरी बेहूदी हालत थी वई। हीअ ॾिसो सघो था टुटी वई, पर हीअ ॾिसो वरी बि असां हिनखे लॻूंसि था, डांटो ॾिनो आहे भाउ खे, वरी छिकेसि थो। कट बाबा कट, हिन जी माप ते कटीसि न बाबा। हाँ हिते सही आहे, वॼाए रखी। ज़िंदगी कीअं थी गुज़रे, थोरो मूंखे तुंहिंजी ज़िंदगी जे बारे तां ॿुधाए जा। तूं छा कंदो आहीं छा न? भला तोखे कॾहिं दोस्ती मां वफ़ा मिली? छा मतलब तो कहिड़ो मतलब कढियो अथनि? अॼु ताईं तोखे कहिड़ी ॻाल्हि कई अथनि, माना तोखे कहिड़ा ग़लति ॻाल्हि तोखे कई हुजनि, या तो मां कहिड़ो मतलब कढियो अथनि, मूंखे थोरो ॿुधा। छो वफ़ा न आहे रही त? पोइ बि गद्दार थींदा आहिनि। अॼुकल्ह त बाबा दुनिया जो दस्तूर आहे न। पोइ छा थो करीं तूं हाणे, छा करीं थो छा न? संगत मां तो हथ खणी छॾियो, ऑल द बेस्ट। बाक़ी तूं हाणे करीं छा थो घर जी तरफ़? हाँ बस ॿियो ॾींहं जो छा कंदो आहे छा न? चल इनके पोइ कट त पोइ अल्लाह मालिक आहे। बस ॾिसूं था, इहे वरी तव्हां ॾिसी सघो था व्लॉगर, ही बि घटि व्लॉगर न आहे, मूंसां गॾु लॻो पियो आहे व्लॉग में। अल्लाह कामयाब कंदुसि। कुर्सी के कटण में लगा पिया हूं, मेहनत लगी पिया, ही लगो पिया भाई फुल कोशिश की है हमने, आप देख सकते हैं ये इमरान अली बहुत ज्यादा लगा हुआ है। देखें इधर देखो, बहुत काम बड़ा होया है मेरे साथ रहना, जो देखना है आपको, ठीक है ना? ऐसे करो, ऐसे काटूं, ऐसे करो, नीचे करो, नीचे दो, नीचे उसको ऊपर से ला दे। हाँ वो ये देख सकते हो इसकी हालत हमने कर दी। क्या हो गया इसकी हालत? इसको हमने बना लिया किंग ऑफ। वाह वाह, इसकी चाने कुर्सी गई, चाने टंगे गई। वाह वाह, दुआई कर हलो तो
अॻिते जी तरफ़ ॾिसूं था व्लॉग में छा थींदो छा न सघो था असां हिननि मेहनि लाइ कुर्सी ठाहिया। हीअ मुंहिंजी अम्मा भुरी मेह आहे, तव्हां ॾिसी सघो था। हिननि मेहनि लाइ असां ठाही आहे छो त असां हिननि जी दुआई वग़ैरह कंदा आहियूं, हुनजे करे असां कुर्सी ठाहिया त हाणे असां हिते वेही हेठां दुआई करे था सघूं, हेठां सुकून सां वेही दुआई करे सघंदासीं। इन जे करे असां इहा कुर्सी ठाही आहे। हाणे दुआई कंदासीं इंशाअल्लाह, उहो ॿिए स्टेप में ॾेखारींदासीं, हिन व्लॉग में नथा ॾेखारे सघूं छो त हीअ व्लॉग हिते ई दंग था कयूं, राति थी वई आहे। हीअ व्लॉग अपलोड बि करिणो आहे, एडिट बि करिणो आहे। ॿिए व्लॉग में तव्हांखे ॾेखारींदासीं जेॾीमहिल असां मेहनि जे हेठां वेहंदासीं दुआई कंदासीं। ठीकु आहे, मूंसां गॾु रहिजो। हाणे हिन व्लॉग खे हिते ई एंड था कयूं, मिलंदासीं कंहिं ॿिए नेक्स्ट व्लॉग में। मुंहिंजे चैनल खे अव्हां अञा ताईं सब्सक्राइब न आहे कयो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, गॾोगॾु बेल आइकन खे दॿाए छॾियो। तव्हां ॾिठो जेको कुझु असां कयो। हाणे मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में, तेसीं ताईं मूंखे ॾिजो इजाज़त।